में नाकामी ते SHO खे मुअत्तल कयो वियो आहे। अवांखे ॿुधायूं त दादू में मासूम निगर आॾो संदसि पीउ खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी में नाकामी ते SHO खे मुअत्तल कयो वियो आहे। ज़ुल्फ़कार जतोई खे हथियारबंदनि मासूम निगर आॾो गोलियूं हणी क़त्ल कयो हो। दादू में मासूम निगर आॾो संदसि पीउ खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी में नाकामी ते SHO खे मुअत्तल कयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया दादू खां। अवांखे ॿुधाईंदासीं त SSP दादू पारां जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ में नाक़िस कारकर्दगीअ ते SHOs खे मुअत्तल कयो वियो आहे। अवांखे अपडेट कयूं दादू खां त दादू में मासूम निगर आॾो संदसि पीउ खे क़त्ल कंदड़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी में नाकामी ते SHO खे मुअत्तल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे निज़ाम शेख। जी निज़ाम, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, दादूअ में मासूम नींगर आॾो संदसि पीउ खे हथियारबंदनि पारां गोलियूं हणी क़त्ल करण वारे केस में SSP दादू फरख लंजार मक़तूल ज़ुल्फ़कार जतोई जे केस में जवाबदारनि जी गिरफ़्तारी में नाक़िस कारकर्दगीअ ते SHO सेक्शन मुश्ताक आलमाणी खे मुअत्तल करे छॾियो आहे। SSP दादू पारां सेक्शन थाणे ते आगा शमशाद पठाण खे नओं SHO मुक़ररु कयो वियो आहे। सेक्शन थाणे ते मक़तूल ज़ुल्फ़कार जे क़त्ल केस में जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया ऐं बदमनी ते बि कंट्रोल न थी सघियो, जंहिं सबब SHO खे मुअत्तल कयो वियो आहे। SSP दादूअ जे प्रेस तर्जुमान अहिड़ो प्रेस नोट जारी कयो आहे। जी वॾी महिरबानी नाज़रीन, दादू खां निज़ाम शेख तफ़सील ॾिना आहिनि।